नाज़रीन, ॾुख ऐं अफ़सोस जी ख़बर इहा आहे त थोरी देरि अॻु में सिबी शहर में जना रोड ते बम ब्लास्ट थियो आहे, बम धमाको थियो आहे, जंहिंमें 2 शहरी मारिजी विया आहिनि ऐं 4 ज़ख़्मी थी पिया आहिनि। सिबी बलूचिस्तान जे शहर में इहो धमाको थियो आहे ऐं इहो ॿुधायो पियो वञे त जंहिं वक़्तु इहो धमाको थियो आहे उन वक़्तु उतां PTI जी रैली बि गुज़री रही हुई। अॼु सुबुह तव्हांखे ॿुधायोसीं त इमरान ख़ान ऐं शाह मोहम्मद कुरैशी PTI जी सीनियर लीडरशिप खे 10 सालनि जी साइफर केस में सज़ा मिली चुकी आहे ऐं हिन वक़्तु सिबी शहर में PTI जी रैली जे गुज़रण वक़्तु हिकु धमाको थियो आहे, जंहिंमें 2 शहरी मारिजी विया आहिनि ऐं 4 ज़ख़्मी थी पिया आहिनि। जंहिंखां पोइ बलूचिस्तान हुकूमत रेड अलर्ट जारी करे छॾियो आहे। सिबीअ जे इस्पतालुनि में एमरजेंसी लागू कई वई आहे। अलाह साईं ख़ैर करे, बदअमनी जा वाक़ियात वधंदा पिया वञनि। कल्ह कराची में बि PTI ऐं पीपल्स पार्टी जे कारकुननि जे विच में जदीद हथियारनि सां हिक ॿिए ते फायरिंग कई वई, जंहिंजे नतीजे में हिकु कारकुन ॿिन्ही पार्टियुनि जो मारिजी चुका आहिनि। इलेक्शन में बाक़ी 8 ॾींहं वञी बचिया आहिनि ऐं अहिड़े मौक़े ते पुरतशदुद कार्रवायूं ॾाढो ज़हन खे झंझोड़ियुनि थियूं, जेके न थियणु खपनि। हिन वक़्तु सिबीअ में जेको बम ब्लास्ट थियो आहे उन में 2 माण्हू मारिजी विया आहिनि ऐं 4 ज़ख़्मी थी पिया आहिनि। अलाह साईं ज़ख़्मियुनि लाइ ख़ैर करे ऐं मुल्क जे अमान जी बहितरी ॾांहुं असांखे वञणु घुरिजे। ही जेके हालतूं आहिनि, इलेक्शनूं आहिनि, इहे त हिकिड़ो रूटीन जो मसइलो आहिनि। असांखे हिक ॿिए सां मुहबत सां पेश अचणु घुरिजे। सियासतदाननि जे करे या सियासी पार्टियुनि जे करे हिक ॿिए सां हिक ॿिए में असां नफ़रत पैदा करणु घुरिजे। इलेक्शन आहे, इलेक्शन गुज़री वेंदी, उन खां पोइ पाण साॻिया हूंदासीं, साॻिया लाठियूं, साॻिया चूग। सियासतदाननि खे तव्हां आज़माए चुका आहियो, वरी उन्हनि खे आज़माईंदा रहो। इहो हिकिड़ो असां उन्हनि खे मौक़ा ॾींदा रहूं था, मन हुननि में का चेंज अचे, पर हुननि में त चेंज नथी अचे। पर असां उन्हनि जे करे पाण में हिक ॿिए सां छो विढ़ूं, पाण में हिक ॿिए सां इख़्तिलाफ़ छो पैदा कयूं, पाण में हिक ॿिए जी भत बिरादरी छो ख़तमु करियूं। अॼु मंझंदि इहा ख़बर पई आई त KPK जे इलाइक़े में पुट PTI जो झंडो पियो घर ते, त पीउ कावड़ में उनखे मारे छॾियो। अहिड़े क़िस्म जे ॻाल्हियुनि खां असांखे बाज़ अचणु घुरिजे। पंहिंजा रिश्ता आहिनि, रत जा रिश्ता आहिनि, दोस्तियूं आहिनि, यारियूं आहिनि, माइटियूं आहिनि, उन्हनि जो एतिराम करणु घुरिजे। इहे इलेक्शनूं पियूं थींदियूं, वोट पिया थींदा, हिक ॿिए सां नफ़रत न करणु घुरिजे। पंहिंजे भाउ, पंहिंजे दोस्त शेर मोहम्मद ख्वाड़ खे इजाज़त ॾींदा। अला भाई।